मीरपुर माथलो शहर जे भिटाई चौक वट रक्षा ड्राइवरन ऐं भील बिरादरी जे औरतन विच में झेड़ो थी पियो, जिते लतन ऐं मुकन जो आज़ादानो इस्तेमाल कयो वियो। शहरन विच में पैजी झेड़ो टारियो, जंहिं बाद भील औरतों ऐं मर्द मीरपुर माथलो पुलिस थाने ते पहुतियूं, जिते इमदाद भील ॿुधायो त मुंहिंजी भाइटी करीना भील के रक्षा ड्राइवर परवेज़ अब्बासी अगवा करे फरार थी वियो आहे। अज भील बिरादरी जो औरतों हुनखे शहर में ॾिसी हुन खां पुछा कयूं था असांजी छोकिरी किथे आहे, जंहिं ते परवेज़ अब्बासी ऐं उन जा साथी इम्तियाज़ खोस ज़मान महर वारनि असांजे औरतुनि मथां तशद्दुद कयो आहे। हुननि मीरपुर माथलो पुलिस के मदद लाइ अपील कई आहे। मीरपुर माथलो पुलिस भील बिरादरी जी रिपोर्ट दाख़िल करे वधीक जांच करे रही आहे। ॿिए पासे ॿुधायो पियो वञे त नारी करीना भील मज़हब मटाए परवेज़ अब्बासी सां शादी करे छॾी। मुंहिंजी सपोर्ट आहे, जेको करणो तो करे वठ, मुंहिंजी सपोर्ट आहे। हाणे पुलिस मदद करे थी। हाँ, पुलिस असांजी मदद करे बाबा, पुलिस असांजी मदद न करे तो पोइ कीअं थिए? पहिरियों असां पुलिस ते आयासीं, हिकु ॾींहुं आई, वरी आई कोन। पहिरियों